Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. सब इकट्ठे भी हो गए। पहले इन्होंने मुझे ब्लैकमेल करने की कोशिश की, मैं ब्लैकमेल नहीं हुआ। तो अब इन्होंने पाकिस्तानी फौज की तरफ, पाकिस्तान के आर्मी चीफ आईएसआई के चीफ के ऊपर अब इन्होंने बंदूकें तानी हुई। आईएसआई के चीफ को और आर्मी चीफ के खिलाफ बात कर रहे हैं, इसका मतलब मैंने बिल्कुल ठीक इनको मुंतखब किया, क्योंकि अगर ये डाकू उनके खिलाफ बोल रहे हैं इसका मतलब वो ठीक लोग हैं। जिस तरह पाकिस्तान ने पुलवामा के बाद अपने आप को कंडक्ट किया, मुझे सारे दुनिया के हेड्स ऑफ स्टेट के मुबारकी के मैसेजेस आए और ये आज कह रहा है कि जनाब पाकिस्तान ने डर के किया, जो कि नरेंद्र मोदी ने सारी इलेक्शन कैंपेन की थी। मैं आज अपनी सारी कौम को कहना चाहता हूँ कि इमरान खान कभी इन डाकुओं को माफ नहीं करेगा। जो स्टेट के इदारे हैं इनको अब मैं खुद देखूंगा कि इस मुल्क में कानून की बालादस्ती कायम करे। ये जो इस मुल्क को ब्लैकमेल करने की कोशिश कर रहे हैं, इनको कानून के नीचे लेके आए। आने वाले दिनों में आप देखेंगे कि किसकी टांगे कांपती हैं और किसके माथे पे पसीना आता है, ये सारी कौम देखेगी। ईंदड़ वक्त ॿुधाईंदो त कंहिंजूं ॼंघूं ॾकनि थियूं ऐं कंहिंजी पेशानी ते पघर ईंदो। हाणे मुंहिंजो सॼो ज़ोर कानून जी बालादस्ती ते हूंदो ऐं समूरनि रियासती इदारनि खे पाण ॾिसंदसि त जीअं ताक़तवर लुटेरनि खे कानून जे मातहत आणियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान चयो आहे त ऑपोज़िशन वारनि पहिरीं मूंखे ब्लैकमेल करण जी कोशिशि कई, ऐं ब्लैकमेल न थियुसि त आर्मी चीफ ऐं DG ISI ते बंदूकूं ताणे वरितियूं। फौरन ऐं लुटेरनि जे टोले जो सॼो ज़ोर इन ते आहे त असां दबाव में अची NRO ॾियूं ऐं कंहिं बि सूरत में खेनि माफ़ न कंदसि। गिलगित बल्तिस्तान में आज़ादी परेड जी तक़रीब खे ख़िताब दौरान वज़ीर आज़म चयो त पुलवामा वाक़े खां पोइ पाकिस्तान जेका पोज़ीशन वरिती उन ते समूरी दुनिया जी सरबराह मुबारकनि जा पैगाम उमाणिया। हाणे वरी ही चवनि था त असां ख़ौफ़ में फ़ैसिलो कयो हो। ऑपोज़िशन वारा भारतीय वज़ीर आज़म मोदी जे बयाने खे अॻिते वधाए रहिया आहिनि। हमने वर्दी के ऊपर इल्जाम नहीं लगाना, हमने पहचानना है कि उस वर्दी को दागदार करने वाले 2 या 3 किरदार कौन से हैं, और उन किरदारों को फिर हमने वर्दी की आड़ नहीं लेने देनी। DG ISPR की प्रेस कॉन्फ्रेंस होती है और वो अयाज सादिक की बात करते हैं, वो उसका जवाब देते हैं, तो क्या हम पूछने में हक बजानिब नहीं? बिनाइन सा बयान था और आपकी तरफ था भी नहीं, आपने प्रेस कॉन्फ्रेंस करके उसको हमारी अफवाज पाकिस्तान की तरफ क्यों मोड़ दिया? हम तो ये नहीं कह रहे, हम तो इस जाली हुकूमत की बात कर रहे हैं। आपने उसके ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस क्यों की? और अगर आपने उसके ऊपर प्रेस कॉन्फ्रेंस की तो आपने वफाकी वजीर जो हैं उनके इल्ज़ामात पर प्रेस कॉन्फ्रेंस की कि जो DG ISPR हैं वो एक प्रोफेशनल सोल्जर हैं, हमारे इदारे के स्पोक्स पर्सन हैं, उनको बहुत एहतियात से काम लेना चाहिए। लेकिन अफवाज पाकिस्तान को और इदारों को ये बात बिल्कुल सूट नहीं करती कि वो एक सियासी जमात के पीछे खड़े हुए नजर आए। वो उतने उनके उतने हमारे भी हैं, उतने आपके भी हैं। अयाज सादिक जी तकरीर ते हिकु अहम इदारे तरफ़ां प्रेस कॉन्फ्रेंस कई वई। वफ़ाक़ी वज़ीर जे बयान ते छो न? इदारनि खे इहा ॻाल्हि नथी सूंहे त कंहिं हिकु पार्टी पोयां बीठल हुजे। इदारा रुगो हिकु सियासी जमात न पर सभिनी जा आहिनि। नवाज़ लीग जी मरकज़ी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त DG ISPR प्रोफेशनल माण्हू आहे, खेसि एहतियात खां कमु वठणु घुरिजे। असांखे वर्दी ते इल्ज़ाम नाहे लॻाइणो, वर्दी खे दागदार कंदड़ कुझु किरदारनि जो पतो लॻाइणो आहे ऐं उन्हनि खे वर्दी जी ओट में लिकणु नाहे ॾियणो। लाहौर में शेर जवान फोर्स जे हवाले सां तक़रीब खे ख़िताब दौरान मरियम नवाज़ चयो त जॾहिं वोट खे इज़त नाहे मिलंदी त अकुल खां आरी शख़्स असां ते मढ़ियो वेंदो आहे। छा रियासत पंहिंजी नियाणियुनि सां अहिड़ो रवैयो रखंदी आहे जेको मूंसां कराची जे निजी होटल में रखियो वियो? IG सिंध खे यगमाल बणाए चयो वियो त सफ़दर जी गिरफ़्तारी वारंट ते सही करे। अवाम हाणे बि न उथियो त का बि नियाणी पाण खे महफ़ूज़ न सम्झंदी। कश्मीर ते सौदो कंदड़ सिलेक्टेड वज़ीर आज़म ऑपोज़िशन ते मोदी जो बयानियो खणी हलण जो इल्ज़ाम मणे थो। मुनाफ़क़त जा इल्ज़ाम मणींदड़ सिलेक्टेड वज़ीर आज़म में मुनाफ़क़नि जूं चारई निशानियूं मिलनि थियूं। PP चेयरमैन जो वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ख़िताब ते जवाब। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान ॿुधाए त ख़ासि NRO कंहिं घुरियो आहे। सियासी मुख़ालिफ़नि खे दबाव में आणण लाइ इदारनि खे इस्तेमालु कयो वञे थो।
करप्शन सियासतदान करे या जज ऐं जनरल असां सभिनी जे एहतिसाब वारो निज़ाम आणणु घुरूं था। अहिड़ो निज़ाम रुगो पीपल्स पार्टी आणे सघे थी। सिलेक्टेड हुकुमराननि में एॾी हिम्मत नाहे। गिलगित बल्तिस्तान जे गिज़र वारे इलाइक़े में चूंड जलसे के ख़िताब दौरान बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम वज़ीर आज़म जे कूड़नि वाइदनि में न अचे। पीपल्स पार्टी ई अवाम जा मसइला हल करण जी अहलियत रखे थी। वफ़ाक़ी न सरमाएदारी सिस्टम निज़ाम के ॿुधायूं था त ही हाणे वधीक कब्ज़ागिरी न थियण ॾींदो। अवाम हाणे पंहिंजे नस्लुनि जे लाइ झेड़े लाइ तयार आहे। झेड़ी तारीख़ी जज़्बो असां तेसि ताईं क़ाइमु रहंदो जेसि ताईं ये डेट ये वसीला असां पंहिंजे अवाम जी जेका मिल्कियत आहे उन्हनि जे ई नाले नथा कयूं। सिंध जे बेटनि ते वफ़ाक़ी वालार ख़िलाफ़ हैदराबाद में सिंध एक्शन कमेटी जे सर ते एहतजाज। गुल सेंटर खां निकितल रैली गोल बिल्डिंग वटि जलसे में तब्दील थी वई। SUP, STP, जस्कम, JUI ऐं अवामी तहरीक सूदो 11 जमातनि जे कारकुननि ऐं अॻवाननि जी शिरकत। जलसे खे ज़ैन शाह, कादर मक्सी, सनान कुरैशी ऐं ॿियनि अॻवाननि जो ख़िताब। सिंध एक्शन कमेटी जे अॻवाननि आइलैंड अथॉरिटी ऑर्डिनेंस खे रद्द कंदे चयो आहे त बेटनि ते वफ़ाक़ जे कब्ज़े वारी साज़िश में पीपल्स पार्टी हुकूमत सहूलतकारी जो किरदारु अदा कयो आहे। बेट सिंध जी मिल्कियत आहिनि ऐं अवाम बेटनि जो तहफ़ुज़ कंदो। वफ़ाक़ या परॾेही कंपनीज़ खे बेट विकिरो करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। ऑर्डिनेंस वापसि न वठण जी सूरत में तहरीक जारी रखण जो चिताब। वफ़ाक़ी वज़ीर मुराद सईद जी नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी सूदो ऑपोज़िशन जमातुनि ते छिती तनक़ीद। मुराद सईद चयो आहे त शरीफ़ ख़ानदान भारतीय वीज़ा लाइ वापारियुनि सां राब्तो कंदो रहियो। ज़रदारी कुटुंब बि उन में मुलविस रहियो आहे। नवाज़ लीग वारनि भारतीय वापारियुनि सां मुलाक़ातुनि जे बारे में पुछियल सवालनि जा अञा ताईं जवाब न ॾिना आहिनि। 27 फरवरी ते पाक फ़ौज ऐं हिकु पार्टी न पर सॼी क़ौम जी कामयाबी हुई। उन ॾींहुं भारत जे गुरूर खे अभिनंदन जी सूरत में आसमान तां हेठि किरंदे ॾिठो। पार्लियामेंट में ॾिनल तकरारी बयान ते ऑपोज़िशन पार्टीज़ का बि शर्मसारी महसूस नथियूं कनि। सिंध सरकार सूबे में महांगाई जो ज़िम्मेवार वफ़ाक़ी हुकूमत खे करार ॾेई छॾियो। सूबाई वज़ीर नासिर शाह चयो आहे त बिजली, तेल ऐं गैस महांगी थियण बाद आम वाहिपे जी शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। सूबाई हुकूमत या मक़ामी इंतज़ामिया उन ते कार्रवाई कीअं करे सघे थी? IG सिंध जे मुबैना अगवा वारे वाक़े बाबति सूबाई वज़ीर चयो त आर्मी चीफ जी हिदायत ते कोर कमांडर कराची मामले जी जांच करे रहियो आहे। वज़ारती कमेटी तरफ़ां बि जांच कई पई वञे। कमेटी में थियल ॻाल्हियुनि खे ज़ाहिर नथो करे सघिजे। उमिर बाब भेण आहे, संदसि इज़त कयूं था। मेहड़ वाक़े जे केस खे फ़रियादी धुर पाण ख़राब कयो आहे। केस में सरदार ऐं बुरहान चांडियो खे ग़लति नमूने नामज़द कयो वियो। चाहियूं था त मुतासिर धुर खे इंसाफ़ मिले। कराची में PTI तरफ़ां पाक फ़ौज जी हिमायत में पाकिस्तान ज़िंदाबाद जे उनवान सां रैली। मज़ार क़ाइद खां निकितल रैली मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदी क्लिफ्टन ॾांहुं रवां दवां। वॾे तइदाद में अॻवाननि ऐं कारकुननि जी शिरकत। क्लिफ्टन ते अॻवाननि तरफ़ां कारकुननि खे ख़िताब कयो वेंदो। PTI अॻवाननि ऑपोज़िशन ते तनक़ीद कंदे चयो आहे त समूरी क़ौम पाक फ़ौज सां गॾु आहे। ऑपोज़िशन वारा पंहिंजी करप्शन खे बचाइण लाइ इदारनि खे निशानो बणाए रहिया आहिनि। मिठी में भी MPA हलीम आदिल शेख की अगवानी में पाकिस्तान जिंदाबाद रैली करी वही। कश्मीर चौक ते मुज़ाहिरे दौरान पाक फ़ौज सां मोहब्बत जो इज़हार। गढ़ी खुदाबख्श में मेहर वाक़े के केस में जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ उमिरबाब के हामिन जो मुज़ाहिरो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख्त। पुलिस उमिरबाब के गढ़ी खुदाबख्श भुट्टो में शहीदन की मज़ार ते वञण खां रोके छॾियो। उमिरबाब मज़ार ते चाढ़ण लाइ आंदल चादर एहतजाज तौर रोड ते विछाए छॾी। मुज़ाहिरे में शिरकत दौरान उमिरबाब चयो आहे त शहीद राणी जी मज़ार ते पंहिंजी दाह खणी आई आहियां। अव्हां जी पार्टी मुंहिंजे घर भातियुनि जे क़त्ल केस में इंसाफ़ नाहे कयो। ॿुधायो वञे त पीपल्स पार्टी की क़यादत मुंहिंजे ख़िलाफ़ छो बीठी आहे। पुलिस पंहिंजो कमु करे थी त उन मथां दबाव विधो वञे थो। मेहर में उमिरबाब ऐं PP MPA सरदार चांडियो जे हामिन जा हिक ई वक़्तु मुज़ाहिरा। शहर के मुख़्तलिफ़ रस्तनि ते सिक्योरिटी जा सख़्त इंतज़ाम। पुलिस मुक़रर। उमिरबाब की अगवानी में
समदार हाउस खां घंटा घर चौक ताईं रैली कढण बाद मुज़ाहिरो। उमिराबाद जे 3 भातियुनि जे क़त्ल केस में घुर्बल जवाबदार जल्द गिरफ़्तार करण जो मुतालबो। PPMPA सरदार चांडियो जे हामिद तरफ़ां बि मेहर बाईपास ते मुज़ाहिरो ऐं धरणो। पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। सरदार चांडियो जे घरनि ते चढ़ाई कंदड़ पुलिस अहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। कंबर में सरदार चांडियो जे घरनि ते चढ़ाई ख़िलाफ़ शटरबंद हड़ताल ऐं एहतजाज। शहदा चौक ते धरणो। नसीराबाद में भी चांडिया बिरादरी ऐं PP कारकुननि जो एहतजाज। मेहर में उमिराबाद जे वालिद सूदो 3 भातियुनि जे क़त्ल केस में रूपोश जवाबदार ज़ुल्फ़कार ऐं मुर्तज़ा चांडियो बलूचिस्तान फ़रार थियण जो इंकशाफ। पुलिस चवणु आहे त ॿिन्ही जवाबदारनि जी मौजूदगी जी मौजूदा लोकेशन बलूचिस्तान में मिली आहे। पुलिस जवाबदारनि खे बलूचिस्तान में गिरफ़्तार करण लाइ तैयारियूं करे वरितियूं। एडिशनल IG सखर ऐं SSP लाड़काणो मसूद बंगिश बलूचिस्तान में कार्रवाइनि लाइ फोकल पर्सन मुक़रर। जारी थियल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त DIG हैदराबाद जी सिफारिश ते कोऑर्डिनेशन लाइ ऑफिसर्स खे मुक़रर कयो वियो आहे। सिंध पुलिस तरफ़ां रूपोश जवाबदारनि जी गिरफ़्तारी में मदद लाइ बलूचिस्तान जे कानून लागू कंदड़ इदारनि जे इख्तियारनि सां राब्ता। ज़रियनि मूजिबि सिंध सरकार बि जवाबदारनि जी गिरफ़्तारी में मदद लाइ बलूचिस्तान जे घरू खाते सां बि राब्तो करे वरितो। ज़रियनि जो चवणु आहे त बलूचिस्तान जे घरू खाते सूदो कानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां लेटर्स जो अञा ताईं को बि जवाबु न ॾिनो वियो आहे। टरी मीरवा भरिसां शाह लतीफ़ यूनिवर्सिटी खाइपुर जे शागिर्द सूदो 5 ॼणा अगवा। शागिर्द ऐं संदसि दोस्त शादी जी तक़रीब में शिरकत लाइ विया त राति देरि सां हथियारबंद खेनि अगवा करे विया। टरी मीरवा थाणे ते MC दाख़िल। मुगविन में शागिर्द आकिब राहूजो, संदसि दोस्त मोहसिन जुमानी, मोहसिन अंसारी, सकलेन शाह ऐं शहज़ोर सोलंगी शामिल। MC दाख़िल थियण बाद टरी मीरवा पुलिस मामले जी जांच शुरू करे छॾी। मुगविन जे वारसनि बि बाज़ियाबी लाइ राजोणी कोशिशूं तेज़ करे छॾियूं। शागिर्द ग़ुलाम अली सोलंगी जो चवणु आहे त राति देरि सां हथियारबंदनि इंडस हाईवे ते यूनिवर्सिटी जे शागिर्दनि सूदो 10 ॼणनि खे अगवा कयो। कोठड़ी कबीर भरिसां सुञाणप बाद 5 ॼणनि खे छॾे ॾिनो ऐं 5 शागिर्दनि खे पाण सां गॾु वठी विया। सिंध में कोरोना वधीक 4 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। 480 नवां केस ज़ाहिर थियण बाद सूबे में कोरोना मुतासिरनि जो अंग 1,46,331 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा नवां अंग खैर जारी करे छॾिया। कराची में 367, हैदराबाद में 25 ऐं मीरपुर ख़ास में वधीक 12 ॼणा वायरस जो शिकार। सिंध के मुख्तलिफ़ शहरनि में फ्रांस ऐं गुस्ताख ख़ाकनि ख़िलाफ़ मुज़ाहिरा। जामशोरो में फंक्शनल लीग तरफ़ां फाटक ताईं रैली बाद मुज़ाहिरो। कोठड़ी में शटरबंद हड़ताल बाद जमात इस्लामी ऐं वापारियुनि जो मुज़ाहिरो। सखर में गुस्ताख ख़ाकनि ख़िलाफ़ फंक्शनल लीग तरफ़ां एहतजाज। अॻवाननि फ्रांस सां समूरा मुआहिदा ख़त्म करण जो मुतालबो कंदे चयो आहे त हिक साज़िश तहत दुनिया में मुसलमाननि जे जज़्बनि खे मजरूह कयो वञे थो। आलमी बिरादरी अहिड़ियुनि हरकतुनि जो नोटिस वठे। मां मुड़ुस मूंखे धाका आहिनि। हे ॿई कान कपिया अथसि, हिते मथे में बि धाका आया अथसि। चए थो मुंहिंजी कार ई कुआड़ियूं आयूं अथसि मूंखे। 52 साथी बि गाॾा उहो मां ॾिठमि न। इहो मस यको ई विड़दो आहे। जॾहिं शादी थी आहे उन ॾींहं जो मस विड़दो वेंदो आहे। ईअं ई बि ज़ालिम आहे इहो, ज़ुल्मी। डहरकी में कारनि जे इल्ज़ाम हेठि औरत खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। मुस्तफ़ाबाद कॉलोनी में वहशी जवाबदार कुहाड़ी सां पंहिंजी ज़ाल जा कन वढी छॾिया। औरत ख़ालदा सुमरो ज़ख़्मी हालत में अस्पताल मुंतक़िल। पुलिस जवाबदार शफ़ीक खे गिरफ़्तार करे वरितो। औरत जो चवणु आहे त मुड़ुसु कारनि जी तोहमत मड़ी तशद्दुद जो निशानो बणायो, जंहिं बाद कुहाड़ी सां कन वढी छॾिया। मुड़ुसु नशे जो आदी हुजण सबबि तशद्दुद कंदो हो। नारी ख़ालदा जे पीउ जी फ़रियाद ते जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल। KP जे कस्टम इख्तियारनि तोहफ़नि सरहद ते परॾेही करंसी जी स्मगलिंग नाकाम बणाए छॾी। कार्रवाई दौरान 2 कंटेनर्स मां 5 लख सऊदी रियाल हथ। कस्टम टीम 2 कंटेनर्स जे ड्राइवर्स खे गिरफ़्तार करे वरितो। इख्तियारनि जो चवणु आहे त हथ आयल सऊदी रियाल जी मालियत पाकिस्तानी रुपयनि में 12 करोड़ 15 लख थिए थी। गिरफ़्तार ड्राइवर्स खां जांच जारी।
सिंध के अमर रागी भगत कंवर राम जी अॼु 81 वरसी मल्हाई पई वञे। चरवार में भगत कंवर राम के जन्म आस्थान ते वरसी की मुख्य तकरीब मुनक़िद। भगत कंवर राम के सुरीले आवाज़ में गायल गीतन जो अॼु भी लखें दिलनि ते राज। भगत कंवर राम 1 नवंबर 1939 ते मांझन में सुर विकिरण बाद साथियुनि सां गॾु वापसि वञी रहियो हो त खेसि गोलियुनि जो खाज बणायो वियो। अस्सलामुअलैकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।